वगण मां ख़बर ईंदालू वगण थाने जे SHO मीर मेहदी रज़ा टालपुर पारां साफ़िन शहरन ऐं समाजी अॻवाननि जे मान में इफ्तार पार्टी जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। इन प्रोग्राम में सिटी प्रेस क्लब वगण जे साफ़िन मोहम्मद बख्श ख़ासकेली, कामरेड गुलाम हुसैन मुगेरी, साजिद बलोच ऐं एहलकारनि अली हैदर कलोड़ो, मोला बख्श मुगेरी ऐं ॿियनि भरपूर शिरकत कई। उन मौक़े ते SHO वगण मीर मेहदी रज़ा टालपुर चयो त रमज़ान जो महीनो बरकतुनि वारो आहे ऐं हिन महीने में मुस्लमान हिक ॿिए सां रंजिशूं ख़त्म करे पाण में मोहबत ऐं इको कयो वञे थो। हिन वधीक चयो त SSP कंबर बशीर अहमद बिरोई जो हुकमनि ते हद में ॾुआरियुनि जुआरियुनि समेत मंशियात फ़रोशनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाइयूं कयूं वेंदियूं। आख़िर में क़ौम ऐं मुल्क जी सलामती लाइ ख़सूसी दुआ घुरी वई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।